नाज़रीन अवामी न्यूज़ पर आवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त जामशोरो सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जी जदोजहद रंग लाथो। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया मुसलसल शागिर्दनि जी एहतिजाज खां पोइ नेठ गोॾा खोड़े छॾिया। अॼोके सिंध यूनिवर्सिटी जे थियल इजलास में सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया शागिर्दनि जी मेरिट तोड़ सेल्फ जी दाख़िला फीसुनि में कयल वाधो वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। जामशोरो यादि रहे त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां फीस वारे मसइले ते यूनिवर्सिटी शागिर्द सरापा एहतिजाज आहिनि। शागिर्दनि सिंध यूनिवर्सिटीज़ प्रो वाइस चांसलर निसार खोड़ो जी यूनिवर्सिटी आमद ते संदसि अॻियां एहतिजाज पिणु कयो हो। सिंध यूनिवर्सिटी जे तर्जुमान नादिर अली मुगेरी मूजिबि फीस वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वियो आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पर आवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त जामशोरो सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जी जदोजहद रंग लाथो। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया मुसलसल शागिर्दनि जी एहतिजाज खां पोइ नेठ गोॾा खोड़े छॾिया। अॼोके सिंध यूनिवर्सिटी जे थियल इजलास में सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया शागिर्दनि जी मेरिट तोड़ सेल्फ जी दाख़िला फीसुनि में कयल वाधो वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। जामशोरो यादि रहे त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां फीस वारे मसइले ते यूनिवर्सिटी शागिर्द सरापा एहतिजाज आहिनि। शागिर्दनि सिंध यूनिवर्सिटीज़ प्रो वाइस चांसलर निसार खोड़ो जी यूनिवर्सिटी आमद ते संदसि अॻियां एहतिजाज पिणु कयो हो। सिंध यूनिवर्सिटी जे तर्जुमान नादिर अली मुगेरी मूजिबि फीस वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वियो आहे।